الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا بني إنها إن تك مثقال حبة من خردل فتكن في صخرة أو في السماوات أو في الأرض يأت بها الله إن الله لطيف خبير يا بني أقم الصلاة وأمر بالمعروف وانه عن المنكر واصبر على ما أصابك إن ذلك من عزم الأمور ولا تصعر خدك للناس ولا تمش في الأرض مرحا إنك لن تخرق الأرض ولا تمش في الأرض مرحا إن الله لا يحب كل مختال فخور واقصد في مشيك واغضض من صوتك إن أنكر الأصوات لصوت الحمير صدق الله العظيم. اللهم صل على سيدنا وحبيبنا وشفيعنا محمد وعلى آله وصحابه أجمعين. इन आयात मुबारका के अंदर में हजरत लुकमान हकीम पंहिंजे पुट सारान के नसीहत करे सबक थो ॾे उनखे तौहीद अल्लाह जे वहदानियत ऐं अल्लाह जे हिकिड़ाई फरमाईंदे मुंहिंजा पुटड़ा ज़मीन जे अंदरि जेका नंढे मां नंढी शइ हुजे ज़र्रे मञो ज़र्री जी साईं शइ हुजे पोइ सरे जो दाणो हुजे या वारीअ जो दाणो हुजे उनखे बि अल्लाह जी ज़ात ॼाणे पोइ चाहे आसमान जे कंहिं कुंड में हुजे आसमान जे कंहिं किनारे में हुजे चाहे ज़मीन जे तहत सरा खां बि हेठि हुजे उनजो बि इल्म अल्लाह जी ज़ात तंहिंजे करे इमामुल अंबिया हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो 7 ज़मीनूं आहिनि उन्हनि ज़मीननि जे अंदरि केतिरा ज़र्रात आहिनि पूरी दुनिया जे अंदरि जेके वण आहिनि उन्हनि जे अंदरि केतिरा पन आहिनि पूरी दुनिया जे अंदरि जेके समुंड आहिनि उन्हनि जे अंदरि केतिरा पाणी जा क़तरा आहिनि समूरनि शयुनि खे ॼाणींदड़ अल्लाह जी ज़ात तंहिंजे करे फरमायूं कारी किविल हुजे कारी राति में कारे जबल जे विच में जेकॾहिं पंधु करे त उनजे आवाज़ खे बि ॼाणींदड़ अल्लाह जी ज़ात हज़रत लुकमान हकीम पंहिंजे पुट खे इहा नसीहत थो करे हर शइ जो ॼाणंदड़ ज़र्रे ज़र्रे जो ॼाणंदड़ उहा अल्लाह जी ज़ात फरमाई या बुनैया ए मुंहिंजा पुटड़ा इन्नहा इन तकु मिस्काल हब्बतिन मिन खरदल हब्बतिन चइबो आहे दाणे खे खरदलिन माना नंढे मां नंढो दाणो सरे जो दाणो चओ वारीअ जो दाणो या पुराणी सिंधी में अहुर जो दाणो या बुनैया ए मुंहिंजा पुटड़ा इन्नहा इन तकु जेकॾहिं थी पवे सरह जे दाणे जे बराबरि मिसकाल माना बराबरि सरह जे दाणे जे बराबरि फतकुन फी सखरतिन वो थी पवे कंहिं पत्थर में सखर जो आहे पत्थर में औ फी समावात या आसमाननि में औ फिल अर्द या ज़मीननि में या त बि अल्लाह आणे थो उन्हीअ खे अल्लाह
ॼाणे थो इन अल्लाह लतीफ़ुल ख़बीर, बेशक अल्लाह बारीक बीन ख़बर रखंदड़ आहे। लतीफ़ जेको आहे उन शइ खे जेका नंढे मां नंढी शइ, जीअं असांखे स्कूलनि में पढ़ाईंदा, अब हर उहा शइ जेका अखि जे ज़रिए सां ॾिसी न सघिजे उहा माइक्रोस्कोप जे ज़रिए सां ॾिसबो, नंढे मां नंढे। जे इंसान जे अंदरि ज़रात आहिनि, जरासीम आहिनि, जेके इंसान अखियुनि जे ज़रिए सां नथो ॾिसी सघे, पर अल्लाह तो फरमाए मां हर शइ खे ॼाणां। इन अल्लाह लतीफ़ुल ख़बीर, बेशक अल्लाह बारीक बीन ख़बर रखंदड़ आहे। या बुनई, हाणे अञा वधीक नसीहत थो करे पंहिंजे पुट सारान खे हज़रत लुक़मान हकीम, अक़िम सलात, ए मुंहिंजा पुटड़ा निमाज़ खे क़ाइम कर। क़ुर्बान वञा मां लुक़मान हकीम जे नसीहत ते। इहे पीउ हुया जेके पंहिंजे पुटनि खे नसीहत बि कयूं, बाबा निमाज़ पढ़, वामुर बिल मारूफ, हुकुम कर नेकीअ जो, वनह अनिल मुनकर, रोक बुराईअ खां। अॼुकल्ह जो पीउ जॾहिं पाण दीन खां बेख़बर आहे त उहो औलाद खे कीअं नसीहत करे। जीअं ॾींहुं राति पाण कमाइण में मशगूल आहे, औलाद खे बि सिज उगण खां अॻु में चए थो बाबा कमा कमा, कीअं असां ज़िंदगी गुज़ारींदासीं। बिल्कुलु कमायो, ख़ूब कमायो, पर जॾहिं अल्लाह वॾे जो सॾु अचे त पोइ सभु दुनिया जा कम छॾे। या बुनई, ए मुंहिंजा पुटड़ा, अक़िम सलाह, क़ाइम कर निमाज़ खे, वअमुर बिल मारूफ, अमर चइबो आहे हुकुम खे, हुकुम कर नेकीअ जो, वनह नही चइबो आहे रोकण खे, रोक बुराईअ खां, वस्बिर अला मा असाबक, सब्र कर तंहिं ते जो तोखे तकलीफ़ हुजे। निमाज़ पढ़ण ते तोखे तकलीफ़ ईंदी, कंहिं महिल सर्दी आहे, कंहिं महिल गर्मी आहे, कंहिं महिल मींहुं बारिश आहे, कंहिं महिल गप आहे, कंहिं महिल नेकी जो हुकुम कंदे कंहिंखे तोखे घटि वधि ॻाल्हाईंदो, कंहिंखे बुराईअ खां रोकींदे तोखे शद मद सां ॻाल्हाईंदो। हाणे उन दीन जे कम में जेकॾहिं तोखे का तकलीफ़ पहुचे, तकलीफ़ जे वक़्त में सब्र कर। अल्लाह फरमायो इन अल्लाह मा साबिरीन, बेशक अल्लाह सब्र वारनि सां गॾु। अल्लाह रब्बे ज़ुल जलाल फरमाया या अय्युहल्लज़ीना आमनु इस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाहा मअस साबिरीन। अल्लाह ताला फरमाए ए ईमान वारो, मदद तलब कयो सब्र सां, निमाज़ सां, बेशक अल्लाह सब्र वारनि सां गॾु आहे। सिंधी में चइबो आहे सब्र वारे जा ॿ भाङा हूंदा आहिनि। फरमाई निमाज़ क़ाइम कर, निमाज़ दुनिया जे अंदरि नजात, आख़िरत जे अंदरि छोटकार जो ज़रियो आहे। नेकीअ जो हुकुम कर, बुराईअ खां रोक। अल्लाह रब्बे ज़ुल जलाल फरमायो कुंतुम खैर उम्मतिन उख़रिजत लिन्नास तामुरून बिल मारूफ व तनहौन अनिल मुनकर। तव्हां भले मां भली उम्मत आहियो, भले मां भली उम्मत आहियो। साईं छाजे करे भला आहियो? दुनिया दौलत खे गॾु कयूं, माल मिल्कियत गॾु कयूं, बकरियूं गॾु कयूं, उठ गॾु कयूं, मेहूं गॾु कयूं, तंहिं करे भला आहियूं। फरमायूं न, नेकीअ जो हुकुम कयो, बुराईअ खां रोकियो, तव्हां भले मां भला आहियो। नेकीअ खां नेकीअ जो कमु कयो, बुराईअ खां माण्हुनि खे रोकियो, तव्हां भले मां भला आहियो। लुक़मान हकीम बि पंहिंजे पुट खे इहा नसीहत थो करे, या बुरई अक़िम सलाह, ए मुंहिंजा पुटड़ा क़ाइम कर निमाज़ खे, वामुर बिल मारूफ, हुकुम कर नेकीअ सां, वनह अनिल मुनकर, रोक बुराईअ खां, वस्बिर अला मा असाबक, सब्र कर तंहिं ते जो पहुचे तकलीफ़ तोखे। इन ज़ालिक, बेशक इहो मिन अज़्मिल उमूर, वॾनि कमनि खां अथई, वॾे मां वॾा नेकीअ जा कम। निमाज़, नेकीअ जो हुकुम करणु, बुराईअ खां रोकणु, तकलीफ़ जे वक़्त में सब्र करणु, इहे वॾा अमल अथई। मतां हिनखे मामूली सम्झी अॻिते नसीहत थो करे। वला तुसाइर ख़द्दक लिन्नास वला तमशी फिल अर्ज़ि मरहा। फरमाई पंहिंजे हिन गल खे, ख़द जे ॿाहिरि गिटे खे, गल खे, पंहिंजे गल खे माण्हुनि खां न फेर। जेको तोसां ॻाल्हाए ख़द पेशानीअ सां, खुलियल पेशानी सां ॻाल्हाए, माना तुंहिंजा अख़लाक भला। तंहिंजे करे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, सुहिणे नमूने सां ॻाल्हाइणु, खंद पेशानीअ सां कंहिं इंसान सां ॻाल्हाइणु, इहो बि सदको ऐं ख़ैरात।
वला तमशी फिल अर्द मरहा, ज़मीन में तकब्बुर करे न हल, आकड़जी करे न हल। अल्लाह फरमायो जेको तकब्बुर करे हले थो उन जे लाइ मिसाल पेश कई सूरह आराफ जे अंदर, इन्नल लज़ीना कज़्ज़बू बिआयातिना वस्तकबरू अन्हा ला तुफ़त्तहु लहुम अबवाबुस समाई वला यदखुलूनल जन्नत हत्ता यलिजल जमलु फी सम्मिल ख़ियात। अल्लाह फरमाए उहे शख़्स जेके तकब्बुर कयूं, मुंहिंजे आयतुनि खे कूड़ो कयूं, मुंहिंजे आयतुनि जो इनकार कयूं, तकब्बुर जी वॾाई कयूं, उन्हनि जे लाइ आसमान जा दरवाज़ा कोन खुलंदा, उन्हनि जे लाइ जन्नत जा दरवाज़ा कोन खुलंदा। जन्नत जे दरवाज़नि जो खुलणु ईअं महाल आहे जीअं उठ सुईअ जे सोराख़ मंझो टपी वञे। उठ कहिड़ो कहिड़ो जानवर आहे, सुईअ जे सोराख़ मंझो क्रॉस करे दुनिया जे अंदरि, इहो महाल आहे तकब्बुर कंदड़ जो जन्नत जे अंदरि दाख़िल थियण, इहो महाल। फरमाए वला तुसाइर ख़दक लिन्नास, न फेराए पंहिंजे ॻल खे लिन्नास माण्हुनि जे लाइ, वला तमशी फिल अर्द, न बंदि कर ज़मीन में मरहन आकड़जी करे। इन अल्लाह ला युहिब्बु, बेशक अल्लाह नथो पसंदि करे कुल्ल मुख़्तारिन, हर तकब्बुर कंदड़ फ़ख़ूर वॾाई कंदड़। मुख़्तार ऐं फ़ख़्र ॿिन्ही जी माना साॻी अथव। किन मुफ़स्सिर मुख़्तार जी माना आहे पंहिंजो पाण खे मथां सम्झंदड़, मां अहिड़ो आहे, इहा पुत इहा हवा आहे, जीअं फूकड़े में हवा विझो उॾा में हवा ख़तमु थिए हेठि किरे। अमलियात जे अंदरि इहा लिखियलु आहे वला तुसाइर ख़दक लिन्नास वला तमशी फिल अर्द मरहा इन्नक लन तख़रिक़ल अर्द वलन तबलुग़ल इन्न अल्लाह ला युहिब्बु कुल्ल मुख़्तालिन फ़ख़ूर। जेकॾहिं कंहिंजी चोरी थी वञे, इहा आयत 100 दफ़ा रोज़ पढ़े। जेकॾहिं चोर हिकिड़ो हूंदो त उहो ज़ाहिर थी पवंदो, जेकॾहिं 2-3 ॼणा चोर हूंदा उहे पाण में विड़ी पवंदा ऐं चोरी ज़ाहिर थी पवंदी। इहा आयत जंहिंजी चोरी थिए रोज़ानो 100 दफ़ा पढ़े। वाद लुक़मान हकीम फरमायो वक़्सिद फी मशीक, हल तूं पंहिंजे रस्ते विच थरो रस्तो इख़्तियार कर। वक़्सिद फी मशीक, ऐं इरादो कर विच थराए पियो पंहिंजे हलण में। वग़्ज़ुज़ मिन सौदिक, ऐं झुकाए पंहिंजी आवाज़। माण्हुनि सां जॾहिं ॻाल्हाए नरमी सां ॻाल्हाए, रड़ियूं न, ईअं दाहूं करी रड़ियूं करी। जीअं तालिब कंहिंजो नालो रखनि हज़रत रंभ, रड़ियूं न करे, नरमी सां ॻाल्हाए। पीउ नसीहत थो करे पंहिंजे पुट खे, वग़्ज़ुज़ मिन सौदिक, झको कर पंहिंजे आवाज़ खां। इन अनकरल अस्वात, बेशक आवाज़नि में पुछड़ो आवाज़, अलबत्ता गॾह जो आवाज़। हज़रत लुक़मान हकीम पंहिंजे पुट खे नसीहत थो करे, जेको ॾाढिया ॻाल्हाए, रड़ियूं करे, अजायो ॻाल्हाए, इन जो आवाज़ ईंदे जीअं गॾह जो आवाज़। अब गॾह रड़ियूं कंदो आहे न, सभु पिया ॿुधंदा आहिनि। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, गॾह जॾहिं हींग करे तव्हां पढ़ो ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह, अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। छो त शैतान इहो जेको आहे गॾह जॾहिं हींगंदो आहे उन वक़्त में शैतान खे ॾिसंदो आहे। गॾहिं हींगंदो आहे शैतान खे ॾिसंदो आहे। पोइ तव्हां पढ़ो ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह। ऐं हुज़ूर जे फरमायो क़यामत जे ॾींहुं जहन्नमी ईअं आवाज़ कंदा, ईअं रड़ियूं कंदा जीअं दुनिया जे अंदरि गॾह हींगंदो। पर हुज़ूर जिन वज़ाहत फरमाई, गॾह जी हींग बि 2 क़िस्मनि ते आहे। हिकु आहे पहिरीं हींग, ॿी आहे आख़िरी हींग। क़यामत जे ॾींहुं आख़िरी जेको गॾह आवाज़ थो कढे इंसान जहन्नमी, ईअं आवाज़। अल्लाह ताला खां दुआ आहे, अल्लाह ताला तव्हां ई असांखे हज़रत लुक़मान हकीम जे नसीहतुनि ते अमल फरमाए, जंहिं नसीहतुनि खे अल्लाह पंहिंजे क़ुरान मजीद में बयानु फरमायो। इहे हिकु नसीहत लखनि जे बराबरि आहे। अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। वाख़िर दावाना।